मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं फ़र्ज़ नमाज में हिकु रकायत में ॿिनि सजदनि जी जॻह ते अगरि पेशमाम 3 सजदा करे वियो त पोइ उन सूरत में नमाज़ थी वेंदी या न। अच्छा, कोई बि पेशमाम जेकॾहिं फ़र्ज़ नमाज़ थी हले पई, कोई बि पेशमाम फ़र्ज़ नमाज़ में ॾिसो हिकिड़ी रकायत में घणा सजदा हूंदा आहिनि, 2 सजदा हूंदा आहिनि। जेकॾहिं कोई बि पेशमाम फ़र्ज़ नमाज़ में 3 सजदा करे वियो त उहो आख़िरी रकायत में सजदा सहव कंदो। आख़िरी रकायत सम्झो था न, आख़िरी रकायत में तशहुद पढ़ी करे पोइ हिकिड़े पासे सलाम फिराए करे वरी 2 सजदा कंदो ऐं पोइ सलाम फिराए करे पंहिंजी नमाज़ कंप्लीट कंदो। हे पेशमाम खां थी वञे त पेशमाम बि ईअं करे। पर जेकॾहिं कंहिं मुक़्तदी खां थिए थो न, बाज़ो खां थींदो आहे न साईं, हर हिकु बंदे खां थींदी आहे नमाज़ जे अंदरि ग़लती। कॾहिं बि कंहिं साथी खां नमाज़ जे अंदरि हिकिड़ी रकायत में 3 सजदा थी विया न, थी बि विया न, त उहो टेंशन न वठे। हाणे उहो आख़िरी रकायत में सजदा सहव करे, ऐं जेकॾहिं सजदा सहव कयईं बि न, अञा ॾिसे थो नमाज़ ज़ोर जो टाइम आहे त पंहिंजी नमाज़ खे मोटाए। पर जेकर ॾिठईं त हाणे नमाज़ जो टाइम ई गुज़री वियो, हाणे असर नमाज़ जो टाइम अची वियो आहे, त पोइ उनजे लाइ मुस्तहब अमल इहो आहे त पंहिंजी नमाज़ मोटाए। जेकॾहिं बिल फ़र्ज़ न मोटाई, नमाज़ जेको आहे फ़र्ज़ अदा थी वेंदो, पोइ बि फ़र्ज़ अदा थी वेंदो। पर जेकॾहिं नमाज़ जो टाइम आहे, ज़ोर नमाज़ अञा टाइम ख़तमु न थियो आहे, असर जी आज़ान न थी आहे, त उनजे लाइ बहितर आहे त हाणे पंहिंजी नमाज़ खे मोटाए। हे कहिड़ी सूरत में? जंहिं टाइम ग़लती सां मुक़्तदी या पेशमाम हिकिड़ी रकायत में 2 सजदनि जी जॻह ते 3 सजदा करे वञे।